हेलो अस्सलाम वालेकुम। आऊं इफ्तिखार मंदुरई नई वीडियो सां गॾु मुंहिंजा ॿ पसंदीदा बाग मोहनजो दड़ो ऐं रनी कोट इलाही सारा वीडियोज़ तव्हां रनी कोट ते ॾिठा आहिनि। ऐं हीअ जेको आहे सो सिंधु सभ्यता इंडस सिविलाइजेशन यानी हितां जो नालो मोहनजो दड़ो हुन ते बि अॼु असां आया आहियूं हिकु नए उनवान सां गॾु ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं उहो उनवान। अॼु बि मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो सोट दोस्त मुंहिंजो यासिर मंदुरई जेको रनी कोट बि मूंसां गॾु ऐं अॼु मोहन दड़े बि मूंसां गॾु आहे ज़ाकिर सजील ऐं हीअ मुंहिंजो प्यारो यासिर वरी बि असां सिंधु सभ्यता में इंडस सिविलाइजेशन मां आहियूं। अॼु त जीअं ईद जा ॾियार आहिनि, ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं ईद जे ॾींहं ते ई सिंधु सभ्यता बाग घुमण लाइ बंदि आहे। यानी विज़िटर्स जेके बि अचनि था उनखे वञणु अंदरि मतिलबु माग ते वञणु कोन थो ॾिनो वञे। इहा हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इहा हिकिड़ी सम्झो असांजो तहफ़ुज़ आहे इन हिकिड़े असांजे क़ीमती असासे जो, उहो असासो जंहिंजो को नेमल बदल न आहे। त इन जे करे तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे जो वञणु कोन था ॾियनि, बंदि कयो अथनि। लताड़ थिए थी उनजी ऐं उहो जेको नुक़सानु थिए थो या डैमेज थिए थो उहो वरी वापसि अची कोन सघंदो। सो इन लाइ असां अॼु हिते ॿाहिरि बि पार्क में थोरो वेझो वञी तव्हांखे उन उनवान ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त जेको आहे सो उनजी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई। हाणे अॼु अॻिते हलूं त तव्हांखे ॿुधायूं त कीअं थींदी। हाणे हीअ अॼु त जीअं त बंदि आहे न, पूरो बंदि आहे, अंदरि असांखे वञणु कोन ॾींदनि। त यानी असांखे इहो सुठी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हाणे हिन में असांजो जेको उनवान हो, नओं उनवान जेको असांजो हो उहो बि हिकिड़ो ज़बरदस्त उनवान आहे। हाणे हीअ मोहनजे दड़े में इंडस सिविलाइजेशन में जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई उहा इहा ई आहे त हिन में जेको स्ट्रक्चर आहे असांजो, कि जेको बि स्ट्रक्चर जहिड़ी बि एरिया में वञूं असां, SD एरिया आहे, DK एरिया आहे या VS आहे या असांजी जेका HR एरिया आहे, डिफरेंट नालनि सां इहे एरियाज़ आहिनि। उन्हनि में जेको स्ट्रक्चर असांजो आहे, जेका बि असांजी तामीरात, हाणे हीअ जीअं SD एरिया आहे, हीअ SD एरिया जी असांजी लोकेशन आहे। हुन पासे असांजी DK एरिया लोकेशन ई वञी त कोन सघियासीं, इन जे करे असां हिते बि भरीसीं वीडियो जी फिल्म ताकी भरी जीअं तव्हांखे असां हिन बहाने ॿुधायूं। हाणे हीअ SD एरिया आहे, DK एरिया आहे, पर हिते जेका ख़ासि ॻाल्हि इहा ॿुधाइणी त हिते जेको स्ट्रक्चर आहे, मतिलबु जेका हिकिड़ी जेका ठहियलु आहे, कंस्ट्रक्शन ठहियलु आहे, पूरो स्ट्रक्चर हिकु जहिड़ो आहे। कहिड़ी बि एरिया असां खणूं, चाहे DK खणूं, चाहे SD खणूं, HR खणूं या VS एरिया खणूं, स्ट्रक्चर सेम तव्हांखे नज़र ईंदो। मतिलबु उहा सफ़ाई, उहा सुथराई, उहा जेका आहे सा उन में पूरी जेका आहे सा उहो सिस्टम जेको ठहियलु आहे, जेको बि उहा तरतीब जेका ठहियलु आहे उहा बिल्कुलु हिकु जहिड़ी आहे। मतिलबु ॿुधाइण जी ॻाल्हि इहा सिंपल इहा आहे त ईअं न आहे त भई हीअ SD एरिया भली सुठी ठहियलु हुजे, सभु सफ़ाई वारी ठहियलु हुजे, DK एरिया जेका आहे उते कमरा वॾा, घर वॾा, उहा सुठी ठहियलु हुजे। VS एरिया जिते माण्हू मतिलबु जेके रहंदा हुआ, स्किल पीपल रहंदा हुआ, त उन्हनि जा घर के हुजनि, मतिलबु गंदला हुजनि या नंढा हुजनि, या जेको आहे सो मतिलबु वेल मैनेज न हुजनि ऐं जेको आहे बिल्कुलु सफ़ा वेल क्लीन न हुजनि। ऐं इन खां अलावा उहे ई साॻियूं जेके सहूलियतूं आहिनि। हाणे अगरि असां पुराणा क़िला ॾिसूं, पुराणा असां तख़्तगाह ॾिसूं तारीख़ी तरह सां, त असांखे जेको आहे उहे तख़्तगाह उहे सभु हिकिड़ा हुक्मरान तबिको तव्हांखे अलॻि नज़र ईंदो ऐं जेके फ़ौजी जेके जंग विढ़ण वारा जंगजू वॉरियर्स जेके आहिनि उन्हनि जी जेका आहे सा अलॻि तव्हांखे नज़र ईंदी। बादशाह जीअं रहिया ऐं आवाम तव्हांखे अलॻि नज़र ईंदी। पर हीअ जेका असांजी सभ्यता आहे, असांजी जेका इंडस सिविलाइजेशन आहे, जेका इंसानियत जी शुरूआति आहे, असां ईअं खणी चऊं त उहा हिकु वाक़ई हिकिड़ी इंसानियत जो हिकु नमूनो आहे। छो जो हुन में का बि अहिड़ी मतिलबु तफ़ावत या फ़र्क़ु या डिस्क्रिमिनेशन जी का ॻाल्हि ई कोन्हे न। हर हंधि हिकु जहिड़ो असांजो स्ट्रक्चर आहे, हर हंधि जेको आहे सो उहो ई निज़ाम आहे जेको हिन एरिया में आहे, SD एरिया में आहे। ऐं हिन पासे अगरि असां चऊं ही किंग प्रीस्ट जो जेको बुत ठहियलु आहे, मिसाल असां ॾिसो न, असां अगरि अचूं अॻिते अचूं, हीअ असांजो किंग प्रीस्ट जो बुत ठहियलु आहे। हाणे असां चऊं भई हीअ अगरि बादशाह आहे, हीअ किंग प्रीस्ट आहे, हाणे हीअ जेके हिन जा जेके स्टेचू मिलिया आहिनि, आसार मिलिया आहिनि, से असांखे मिलिया आहिनि मां DK एरिया मां। त हिन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त हीअ DK एरिया जो बादशाह हो, उते रहाइश हुई, घर वॾा हुआ, त हीअ SD एरिया आहे, उन में का वेल मैनेज न आहे, या ॿिया VS एरिया आहे, HR एरिया आहे, या अञा जेका परसेंट खोटाई जी रहियल हुई, त उन में का अहिड़ी हेठाई जा इलाइक़ा या मतभेद वारा या डिस्क्रिमिनेशन वारा एरिया बिल्कुलु ई कोन हुआ। हर हंधि साॻियो निज़ाम, साॻी सफ़ाई, साॻी प्लानिंग,
हिन में का बि ईअं न हो त हुक्मरान तबिको अलॻि हुजे, ग़रीब तबिको अलॻि हुजे, मिडिल क्लास अलॻि हुजे, या जेके बि कमु करण वारा माण्हू आहिनि, वर्कर्स आहिनि, जेके असां स्किल्ड पीपुल, वर्कर्स जो अॼु नालो आहे उन पर स्किल्ड पीपुल जेके बि हुआ चाहे सभु हर हिकु माण्हू, हर हिकु फ़र्द, औरत, मर्द, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रोल ऐं किरदारु हिन जेका आहे असांजी सिविलाइज़ेशन में, सभ्यता में सभिनी पंहिंजो रोल अदा कयो हर तरह सां। ईअं ई बिल्कुलु न आहे त हिते को भाषाई निज़ाम आहे, हाणे भाषाई राइश अलॻि। तव्हां क़िला ॾिसो, लाहौर जो क़िलो ॾिसो, या जेको बि तव्हां वञी क़िलो ॾिसो, जेके आगरा जा महल आहिनि या यूरोप जा महल आहिनि, तव्हांखे हुन में वॾो फ़र्क़ु वाज़े नज़र ईंदो। भाषा जो फ़र्क़ु अलॻि नज़र ईंदव, आम माण्हुनि जी जेका राइश हूंदी तव्हांखे बिल्कुलु लॻंदो त हीअ अलॻि अलॻि तबिक़ाती जेको आहे सो निज़ाम ठहियलु आहे। पर हीअ असांजी सभ्यता आहे जेका, जंहिंमें को बि को तबिक़ाती निज़ाम न आहे। हीअ हिकिड़ी जंहिंखे असां चऊं त मतिलबु जेका असुली इंसानियत जेका शुरू थिए थी उहा बिल्कुलु हितां ई आहे। उनजो ॿियो हिकिड़ो तव्हांखे सबूत हुजे त इंसानियत में मुराद सिर्फ़ु इंसान जो ख़्यालु न आहे, बल्कि उन सां गॾु जेके जानवर आहिनि, वण ॿूटा आहिनि, ज़िंदा आहिनि, या जेके आहिनि से जानदार शयूं आहिनि या बेजान शयूं आहिनि, उन्हनि जे बारे में न ख़्यालु रखिणो आहे। ईअं न आहे हरगिज़ त सिर्फ़ु असां पंहिंजो ख़्यालु रखूं त इंसानियत आहे, जानवर हुजनि त उन्हनि जो ख़्यालु न रखूं, या ही वण ॿूटा आहिनि असां उन्हनि जो ख़्यालु न रखूं। इवन असां जेके बेजान शयूं आहिनि, जबल आहिनि, ज़मीन आहे, उन्हनि खे खोटे उन जी मादनियात कढी खोखलो करे छॾियूं उन्हनि खे, ऐं असां पंहिंजे लाइ हिकिड़ी जेका असां हिकिड़ो डिज़ास्टर पैदा कयूं, त ईअं न आहे बिल्कुलु। हीअ बि ईअं ई आहे त हीअ अॼु जो मतिलबु ॿुधाइण जो मक़सदु इहो हो, हीअ बिल्कुलु इंसानियत ते रखियलु हिकिड़ी असांजी सिविलाइज़ेशन हुई, जंहिंमें का बि मतभेद वारी का बि शइ न हुई, हिन में डिस्कशन हुई कोन। ऐं इहो ई हिकिड़ो वॾो हिकिड़ो सम्झो इंसानियत जो हीअ जेको आहे सो असांजो नमूनो आहे, ऐं इहा जेका आहे पूरी दुनिया लाइ हिकिड़ो इहो असांजो ॿुधाइणु आहे त भई हीअ असांजी पूरी जेका सिविलाइज़ेशन आहे हिकिड़ो इंसानियत जो बिल्कुलु सिंबल आहे। ऐं असां जेको आहे सो हिते हर शइ उहा बिल्कुलु ईअं फ़र्क़ु खां बिल्कुलु आज़ादु आहे। जेके बि एरिया हुई हर हंधि साफ़ु सफ़ाई बिल्कुलु। हाणे असां ॻाल्हि कयूं त भई डी के एरिया में वॾा वॾा घर आहिनि, चीफ जो घर अलॻि, हाणे खुलियल हुजे तव्हांखे ॾेखारियो आहे भई हीअ डी के एरिया जो आहे न, त उहा असां ॾिसूं तव्हांखे, पर ईअं न आहे न बिल्कुलु। हुते बि अगरि VS एरिया आहे या HR एरिया आहे, उते बि घर वॾा हुआ, पर आर्यन जे मिलण खां पोइ उन्हनि खे जेके हुतां आया उन्हनि खे रहण लाइ जेको आहे न अधु कयो हुयो। ठीकु आहे, त इन करे उहे बिल्कुलु ई ॻाल्हि साॻी आहे ऐं सिंपल ॻाल्हि आहे। ऐं अॼु जी वीडियो हिते ई जेका आहे स्टॉप थी वई। महिरबानी, थैंक्यू।